बिरशा में ख़बर ईंदा हाल तो गुलाम चहवाण बासर के चवण ते कूड़न केसन में फासाइण मोतमार धमकियों ॾेई रहियो आहे। सरकारी ज़मीन ते बासर दुर कब्ज़ो करण बाबति आवाज़ उथारण ते जान जा वेरी बणिजी विया आहिनि। सैयद अली ॾिनू शाह वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असल में कुछ ॾींहं पहिरीं जेके बासर माण्हू आहिनि बिरशा जानवरनि अस्पताल ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंजे ख़िलाफ़ु असां आवाज़ उथारियो आहे। हाणे उहे असांजे जान जा वेरी थी विया आहिनि ऐं इन जे ख़िलाफ़ु कुझु माण्हू जेके आहिनि असांजे कूड़नि केसनि में असांजा माना मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे गुलाम चवण, जंहिंजे ख़िलाफ़ु मां कोर्ट सगोरी में वियो आहियां ऐं 22 मूं दाख़िल कई आहे। अॼु SSP साहब वटि असां पेश थियासीं, उहा अॻिली तौरु कोन आई। बाक़ी जेके बिरशा में जेके बासर माण्हू हींअर अचनि था, कब्ज़ा माफ़िया जेके बिरशा जा लाइ उथिया आहिनि, असीं कॾहिं बि इन्हनि खे कामयाबु थियणु कोन ॾींदासीं। असीं सोशल वर्कर आहियूं, बिरशा जा रहाशी आहियूं। भले असांखे केतिरियूं बि धमकियूं ॾियनि, इंशाअल्लाह ताला असीं पोइ ते कोन हटंदासीं। जेको हुनजो मक़सदु आहे कब्ज़ा माफ़िया जो, कॾहिं बि पूरो थियणु असीं कोन ॾींदासीं। मूंखे या मुंहिंजे वाल साहब खे या मुंहिंजे भाइरनि खे या मुंहिंजे सोटनि खे कुझु बि थियो, इहे बासर माण्हू ऐं गुलाम चवण वारा ज़िम्मेदार हूंदा। ऐं IG सिंध के, DIG साहब हैदराबाद के, SSP मटियारी के ऐं DSP हाला SHO बिरशा गुज़ारिश कंदुसि हिननि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं नोटिस वरितो वञे, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।